सिरहाड़ी वेझो हाई स्कूल हसन जमाली मां वणनि जी वाढी बाबति ख़बर जो नोटिस वरितो वियो आहे। सिंध टीवी न्यूज़ ते ख़बर हलण जो डेप्टी डायरेक्टर शहीद बेनज़ीर अहमद नोटिस वरितो आहे। नोटिस बाद स्कूल जो हेड मास्टर अनवर जमाली मुअत्तल करे नोटिफिकेशन जारी कियो वियो। अहम ख़बर खे ॾियूं पिया। सिरहाड़ी वेझो हाई स्कूल हसन जमाली मां वणनि जी वाढी बाबति ख़बर जो नोटिस वरितो वियो आहे। सिंध टीवी न्यूज़ ते ख़बर हलण जो डेप्टी डायरेक्टर शहीद बेनज़ीर अहमद नोटिस वरितो आहे। नोटिस बाद स्कूल जो हेड मास्टर अनवर जमाली के मुअत्तल करे नोटिफिकेशन जारी कियो वियो आहे। अहम ख़बर खे नाज़िन ॾियूं पिया। सिरहाड़ी वेझो हाई स्कूल हसन जमाली मां वणनि जी वाढी बाबति ख़बर जो नोटिस वरितो वियो आहे। सिंध टीवी न्यूज़ से ख़बर हलण जो डेप्टी डायरेक्टर शहीद बेनज़ीर अहमद नोटिस वरितो आहे। नोटिस बाद स्कूल जो हेड मास्टर अनवर जमाली के मुअत्तल कियो वियो ऐं नोटिफिकेशन जारी कियो वियो आहे। सिरहाड़ी वेझो हाई स्कूल हसन जमाली मां वणनि जी वाढी बाबति ख़बर जो नोटिस वरितो वियो आहे। सिंध टीवी न्यूज़ से ख़बर हलण जो डेप्टी डायरेक्टर शहीद बेनज़ीर अहमद नोटिस वरितो। नोटिस बाद स्कूल जो हेड मास्टर अनवर जमाली के मुअत्तल कियो वियो, नोटिफिकेशन भी जारी कियो वियो आहे। अहम ख़बर खे ॾियूं पिया। सिरहाड़ी वेझो हाई स्कूल हसन जमाली मां वणनि जी वाढी बाबति ख़बर जो नोटिस वरितो वियो आहे। सिंध टीवी न्यूज़ से ख़बर हलण जो डेप्टी डायरेक्टर शहीद बेनज़ीर अहमद नोटिस वरितो। नोटिस बाद स्कूल जे हेड मास्टर अनवर जमाली के मुअत्तल करे नोटिफिकेशन जारी कियो वियो। तफ़सील लाइ राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर रियाज़ ज़रदारी सां। रियाज़ अपडेट कजो। सिंध टीवी न्यूज़ से ख़बर हलण जो डेप्टी डायरेक्टर शहीद बेनज़ीर अहमद नोटिस वरितो आहे। जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। सिरहाड़ी वेझो हाई स्कूल हसन जमाली जे गैर कानूनी वणनि जी जेको आहे वाढी वारी ख़बर जेका आहे सिंध टीवी न्यूज़ ते नशर थियण खां पोइ तालीम खाते शहीद बेनज़ीर अहमद जे डिप्टी डायरेक्टर मोहन बख्श ख़ासि अली ख़बर जो नोटिस वरितो आहे। जॾहिं त नोटिस असां खां पोइ हाई स्कूल हसन जमाली जे हेड मास्टर अनवर जमाली खे मुअत्तल करे लेटर जारी करे छॾियो आहे। जॾहिं त डिप्टी डायरेक्टर टे रुकनी कमेटी डीओ सेक्रेटरी नवाज़ जी निगरानी हेठि कमेटी जोड़े जांच रिपोर्ट पेश करण जी हिदायत की आहे। जी ठीक है रियाज़, तफ़सील ॾियण जे लाइ महिरबानी अव्हां जी।